खैरपुर का खबर शामिल क्यों पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अयाज़ अहमद सोहू जी रिपोर्ट मुताबिक कोट डिजी वेझो हथियार बंदन ने कब्ज़ा माफ़िया जो पोरत ग़ुलाम अकबर लाशारी के घर ते हमलो। तशद्दुद में नींगर रतो रत 3 औरतूं ज़ख्मी। कोट डिजी पुलिस कब्ज़ा माफ़िया जी वांगारी बनल फरियादीअ खे लाकअप करे छॾियो। मुतासिरनि जो इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो नोटिस वठण जो मुतालबो। कोट डिजी थाने जे हद ॻोठ दड़ी दीन मोहम्मद जे रहवासिन पोरत ग़ुलाम अकबर लाशारी रतो रत थियल नींगर शाकिर अली बेवा औरत ज़ैनब खातू खैरपुर पहुची मीडिया आॾो दाहींदे चयो त गुज़िरियल राति लंजवानी बिरादरीअ जे हथियार बंदन अमीर अली लंजवानी, राजा ज़मीर, सादिक, इम्तियाज़, साजिद, वाजिद, महताब, सलीम, वसीम ऐं ॿियनि असांजे घर ते हमलो करे औरतुनि, मासूम ॿारनि समेत घर भातुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। घर में पयल रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान खणी विया ऐं क़त्ल करण जूं धमकियूं ॾींदा फरार थी विया। जिन जे ख़िलाफ़ कोट डिजी थाने ते फरियाद खणी वियासीं त पुलिस कब्ज़ा माफ़िया हथियार बंदन जी वांगारी बणिजी उल्टो असांजे माण्हू आशिक़ हुसैन लाशारीअ खे लाकअप करे छॾियो। उन्हनि ॿुधायो त मथियनि जवाबदारनि असांजे हिक जरेब घर जे क़ीमती प्लाट ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे। कब्ज़े ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते मुखालिफ़ ॾमिरजी पिया आहिनि, हमला कनि था ऐं क़त्ल करणु चाहिनि था। उन्हनि चयो त जवाबदार घुर्जा माण्हू कोट डिजी पुलिस जी मदद सां असांजे मथां कूड़ा केस दाख़िल करणु चाहिनि था ऐं सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं पिया ॾियनि, जंहिं करे ख़ानदान समेत परेशान आहियूं। उन्हनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। लगंदे सट असां ॿाहिरि निकितासीं त लटियूं बाठा ज़मीर सिलोटा मिस्री लजवाणी जो भाउ पताशो ऐं वरी पाण खे पाण चुका ॾेई ऐं मसइलो इहो असांजो कमिश्नर साहब वटि केस हुयो ज़मीन जो अपील जो जी, उहो 9 महीना केस हलियो। असां केस खटे आयासीं त बि असां वरी सेशन में अची पटिशन दाख़िल कईसीं। हिरासमेंट जी पुलिस बि आहे दर ते, बाल बच्चा परेशान, असां पुलिस जो प्रूफ बि आहे। ऐं साईं असां कल्ह शाम जो 7 बजे असां जीअं हाज़िरी में मोटिया आहियूं, 7:30 बजे असां नगर खाऊं पिया वेठा फैर बि कयूं, सिलोटा ॾंडा हे असांजे भाइटे खे मुंहिंजे